टाउन ऑफिसर ताज मोहम्मद कोराई ऐं इरशाद अली चन्ना विच में हद दख़ली हटाइण वारे मामले ते थियल झेड़े जो फ़ैसिलो। पीपी तालके सोबोदेरो सदर एडवोकेट एजाज़ अहमद खोड़ो जी रिहाइशगाह ते थी गुज़रियो, जंहिं में ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ सरदार एजाज़ अहमद खोड़ो इरशाद चन्ना जे मथां ₹1 लख ॾंड रखियो ऐं टाउन ऑफिसर ताज मोहम्मद कोराई खां माज़रत कई ऐं ऑफिस ते वञी संदसि ताज मोहम्मद कोराई खे अजरक पाराए भाकुर पाए धुरियूं खीर खंड थी वयूं। ताज मोहम्मद कोराई इरशाद चन्ना मथां रखियल ॾंड ₹1 लख संदसि खे माफ़ करे छॾियो। धुरियूं खीर खंड थी वयूं। फ़ैसिले में धुरियुनि जा मुशीर जमाल महमूद खोड़ो, खमीस अली शाहानी, बदरुद्दीन चन्ना हुआ। उन मौके ते सॼियूं शहर जो समाजी अॻवान लाला इशफाक भागत, पीपी डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालके सोबोदेरो एहसान अली सेतो, गदा हुसैन शाह, मीर खान मंगणेजो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ।